ओ कलमे वारो प्रिय नबी जे जमण सा यो दुनिया में इनकलाब आयो वो भाई विसाम दी वई चलो हुई काल यो दिल पर नबी जे जमण सा तो दुनिया में इनकलाब फैले तो सिरे किसरा जे माल जा खुआसे के दवा ज़रहन में दोहर शुरू थी ज़लफ़लामतिया इमाम लंबिया जो जमण निराले ऐ हुजूर जे अचर शामी जो दुनिया में इनकलाब फैले यशरब जा मानो हिक बे जे महल जा मंसूबा ठाहींदा हिक बे जे कत्ल जा मंसूबा ठाहींदा पर प्रिय नबी जली मक्के मुकर्रम में हिजरत करे हुजूर जल अदाने बतुल के शले जली मदीने आलिया में आया मदीने जो पुरानो नाले वादी यशरब है मदीने मदीने तनी थे जली हुजूर जा कदम सुभान अल्लाह हुजूर जा कदम जड़ी मदीने में रखा तो मदीनो जो मुनव्वर बन दियो मदीने जो आलिया बन दियो जेके मदीने जा मानो यशरब जा हिक बे जे कत्ल जा मंसूबा ठाहींदा प्रिय नबी जे अचण जी बरकत या थी हुजूर जे अचण जो इनकलाब इहो थियो जो उहे मदीने जा मानो यशरब जा मानो यार हिक बे के सदे करे रिश्ता सुभान अल्लाह डरिया दादा तो सुभान अल्लाह भैया तो बुलंद करे तो सुभान अल्लाह हुजूर जे जमण स्वामी इनकलाब आयो नबी जे जो अचण स्वामी दुनिया में इनकलाब फैले हेलो मर्तब मान जो तुझे असांजे महबूब भगवान अरबी मोहम्मद जो आला हो सजी रात वेही आलम तारीफ करन प्रिय नबी जी पर तारीफ न खटनी शोद मुस्तफा जे तारीफ सा वो रहमत वारो कुरान भरे पियो सुभान अल्लाह अंदर ठरई तो सुभान अल्लाह तो ॾाढा हुजूर जी तारीफ सा जो कुरान मजीद भरे पियो जमण जो भी जो रब्बुल अव्वल सा तालिब विशाल जो भी जो रब्बुल अव्वल सा तालिब हिजरत जो भी जो अरबी मोहम्मद जो हाँ हिजरत रब्बुल अव्वल सा तालिब गरीब सो का पर हुजूर जे चौधारी नंजू तलवारा हथन में खणी बीठान ओ रहमतुल आलमीन नबी जिंजी करे जान जी चोर जोड़ी दे वो नाम लंबिया दुआ दे भरे वकुर रब अदखलनी मुदखल सिद्दीक हुआ अखरजनी मुखरज सिद्दीक हुआ जअलनी मिल्लतुक सुल्तान नसीरा सुभान अल्लाह हुजूर दुआ गुरु ऐ जान जा पालनहार अल्लाह दसो काफरे चौधारी मां नबी जे इंतजार में तलवारा खरींदी था मैं इमाम लंबिया जे मक्के में बाहर कने मुनसा मदीने पुजाए अमलसा गाली कमलिए वाले अरबी मोहम्मद करीम संगे फरमाए ओ मोजा दिल पर नबी अनवर नबी गलती न करे दुआ को भरिया कबूल मां गई दमाए ओ मोजा हबीब हवा जो झूठे आनण मां रब जे साथ जो कमा ऐ मिठ मिट्टी जी फरण तू जो कमा या मिट्टी हवा में उड़ारे मां एनो ताकत वारो अल्लाह तनी तो कुरान में फरमाए वमा कदर अल्लाह हक कदरी इल्लल्लाह कमील सुभान अल्लाह
चेतो मां कभी ताकत वारो मुंहिंजा हबीब मुठ मिट्टीअ जी भरे हवा में उड़ारे हिके के काफ़िर जी अखि ताईं मिट्टी पुॼाइण मां रब जे ज़ात जो कम ॿुधो ई ॿुधा वारो भुटन साहिबनि जे प्रोग्राम में अचण वारो हाय मां लंबी आहे मुठ मिट्टीअ जी भरी आहे हेॾो हवा जो जूदो अंदर पी आयो रसूलुल्लाह उहा मिट्टी हवा में उड़ारी कुरान को फरमाया वमा रमईत इज़ रमईत वला किल्लल्लाह रमा दादा तो सुभान अल्लाह जोर से तो सुभान अल्लाह हुजूर जो मिट्टी हवा में उड़ारी कुरान तो जे कुल काफरांदा थिया हिक देखे मुका प्याहन ओ जेते माखे मिट्टी हैया ओ जेते माखे मिट्टी हैया यार पे किरो न्यास जाए किरो निदे पाए कली तो कुरान जो फरमाए फल्ला हाफिज़ो वो अरहम फले में फलो लगा प्राण माया फले में फलो मुआफ़िज़ माया अरे तो मालूम थो नबी भी बाना थींदा ऐं बाने जो मददगार अल्लाह नबी भी बाना थींदा हस्बुनल्लाहु व निअमल वकील जो तो कार साज़ भी बानन जो मां ठाहींदड़ भी बानन जो मां फरजलू ऐं मददगार माया दादा तो सुभान अल्लाह हुजूर जन खे अल्लाह ताला विच काफरन में पार करायो हुजूर जन हां विच काफरन में टपी आया नजर ते करकल में वारो हां हिजरत वारी रात सोने नबी प्यारे अली जे हवाले कयो मानन जो अमानत ऐ पंहिंजो पाक पिसरो हां सोने अली मुर्तजा साईं मानन जो अमानत मिलत नबी सेंदो हुजूर वारे पाक पिसरे में मुर्शिद अली आराम में हो नबी पाक तो जो नबी के पिसरे भी पाक तो न पिसरे ते तो सुमण वारो अली भी पाक सुभान अल्लाह चौडाटिया हुजूर वट जेके मानो जो अमानतूं नबी से हुए प्यारे अली जे हवाले कयूं इमाम लंबिया के हुक्म जो अल्लाह ताला ए मुबातिल पर नबी सिद्दीक अकबर को जे हिजरत जो साथी आ हिजरत जो साथी सफर जो साथी आ अबू बकर जे दरवाजे ते वञणो पवंदी सोनो नबी सिद्दीक जे दरवाजे ते आयो रुठो दिल में वारो सोने नबी वट माण्हू मानन जो अमानत तो प्यारे अली जे हवाले कई अरबी मोहम्मद अल्लाह जी अमानत हो तो चौ सिद्दीक जे हवाले थो अल्लाह काते थी ख्याल सुभान अल्लाह तक कर दादा तो सुभान अल्लाह अबू बकर सैयद दरवाजे ते हुजूर जन आया दरवाजो खड़कायो सिद्दीक अकबर निकरी आयो हुजूर फरमायो अबू बकर हे निंद जो टाइम आराम जो टाइम तू जल्दी निकरी आए सिद्दीक अकबर जो सोना के मौके पे ता फरमाए हो अबू बकर एड़ी रात इंदी जो मां मोहम्मद करीम के तुझे दरवाजे ते अचणो पवंदो उन ॾींहं खां वठी मां अबू बकर अखिल खे रात जी निंड न कराई न त मुंहिंजो दिल पर मोहम्मद अचे ऐं मां अबू बकर खे निंड हुजे केॾो मर्तबो ऐं माण्हू हुजूर जे गुलामनि जो निरालो हो सोने नबीअ जा
साबियो ओडो तांगो मर्तबो मानो हुकरत जो कुरान दी मयूरी कयो वो तो अरबी मोहम्मद जी गुलामी कयो ॾाढा त चऊं सुभान अल्लाह ॾाढा चऊं सुभान अल्लाह नाए पारे मो तिलावत कयम 17 रुकुआ 31 नंबर आयत इन आयत सबेरी जे अंदर मक्के जे काफरन जे दुआ जो तज़किरो थियला सोने नबी जे दौर में हुजूर जे ज़माने में मक्के जे काफरन अल्लाह से दुआ घुरी दुआ में प्या चवण मक्के जा काफर वे युकाल अल्लाहुम्मा इकाल हाजा हुवल हक़ मिन इंदिक फअमतिर अलैना हिजारतम मिनस समाए मक्के जा काफर दुआ में प्या चवण अल्लाह जी तुझो कलाम कुरान सच्चो आ असा नथा मनो कुरान के जी तुझो कुरान सच्चो किताब आ असा नथा मनो कुरान के तो असा जे मतो आसमान तो मींहुं वसाए पत्थरन जो मींहुं वसाए अल्लाह अकबर कबीरा खीरी मगी हुई मक्के जे काफरन के पंहिंजे लाइ अज़ाब जी दुआ पिया घुरन पंहिंजे लाइ तबाही और रुसवाई जी दुआ पिया घुरन रब खे पिया चवण अल्लाह आसमान तो पत्थरन असांखे जंहिंजे पत्थर नथो हणे त अबेतना पे अज़ाब नलीम को ॾुखाईंदड़ अज़ाब कर का सख़्त तकलीफ़ कर के हादसा पेश कर को ॾुकर पैदा कर को माल मताल जा नुक़सान थियनि कहिड़ी बि तकलीफ़ ॾिसो काई बि परेशानी ॾिसो को चवंदासीं त क़ुरान सचो न त न मञींदासीं क़ुरान खे अल्लाह अकबर ॾुखो कलमी वारो इहा मके जे काफ़रन दुआ घुरी आहे हिकु ॾींहुं ॿ ॾींहं 3 ॾींहं गुज़रिया कोई अज़ाब न आयो हालांकि इन्हनि ते अज़ाब थिया त हक़ काफ़र क़ुरान खे न पिया मञनि ऐं दुआ बि पाण घुरियो पर अज़ाब कोई न थिए नचल पिया मके जा काफ़र दफ़ पिया वॼाइण मके जा काफ़र हुजूर जे आले नचल पिया मके जा काफ़र ओ काली कमलिया वारा अरबी मोहम्मद जेको तरह तरह जा कला ठोकाए माण्हुनि खे क़ुरान ॿुधाईंदो आहे या अय्युहर रसूल बल्लिग़ मा उनज़िल इलैक तरह तरह जा कला ठोकाए जेको क़ुरान ॿुधाईंदो आहे माण्हुनि खे असां उन्हीअ क़ुरान जे लाइ रब खे चयोसीं कि सचो बि क़ुरान अज़ाब कर अज़ाब न कयईं पंहिंजी माना त क़ुरान सचो न आहे ये लफ्ज़ दुख जाम ये लफ्ज़ जो मक्के जा काफ़िर चवनि पिया नबी से रोन पिया ये लफ्ज़ तकलीफ़ जाम हुजूर जो रोन पिया अल्लाह से नबी सिंह के परचाईंदे चयो महबूब न रो सही न रो हेतो जे कलाम जे लाइ चवनि त सचो न आहे मां नबीअ जो अंदर दुखी पियो आहे मुंहिंजो जी झरी पियो आहे हुजूर जे रत ते मुंहिंजा दिल पर नबी वमा कान अल्लाह युअज़िबहुम व अंत फीहिम ओ मुंहिंजा हबीब तोरे मके जे काफ़िरन अज़ाब जी दुआ घुरी आहे पर अज़ाब न कयो त मान कीअं कयां मुंहिंजा हबीब अज़ाब तूं अरबी मोहम्मद जो मके में रहे थो ॾाढा चओ सुभान अल्लाह ॾाढा चओ सुभान अल्लाह ख़त्म थो कयां तुझे करे अज़ाब ॻाल्हाईंदा हलो कंहिंजे करे अज़ाब न कई नबी संजे करे मके जे काफ़िर त हुजूर जे करे बचिया
उस्ताद उलमा शेखुल हदीस हजरत साईं मौलाना अब्दुल हमीद साहब और दामत बरकातुम स्टेज पे मौजूद आहिनि। पहुची अन करीब उन्हनि जो बयान भी थींदो। मक्के जा काफिर दुआ भी पाण घुरियो अज़ाब जी, पर अज़ाब न थियुनि, नबी से जे करे बची विया। हाणे तव्हां असां सोचूं, आख़िरी जुमला ॿुधो गौर सां, तव्हां असां सोचूं हुन दुआ भी पाण घुरी अज़ाब जी, को बि न थियो अज़ाब, नबीअ जे करे बची विया। ऐं तव्हां असां आए ॾींहं तकलीफ़ में हो, आए ॾींहं परेशान हो, आए ॾींहं अज़ाबनि जा शिकार हो। कॾहिं मुहांगत जी तेज़ छुरी, के वरी कत्लो गारत खां परेशान, के बदअमनी खां परेशान, वॾा वॾा मरहला ऐं झटका भी मातड़ जे सूरत में, मींहनि जे सूरत में, ॿोॾियुनि जे सूरत में ॾिठा ते हुननि बि अज़ाब घुरियो। पर तव्हां असांजे माशरे में अहिड़ो को माण्हू कान्हे को जेको तकलीफ़ ऐं परेशानी अज़ाब जी दुआ घुरे, पर जेको अकुल कम कंदो उहे तकलीफ़ खां बचण जी दुआ घुरंदा, वबा खां पनाह घुरंदा। अरे यार सोचण जी ॻाल्हि आहे, हुन अज़ाब घुरो बि न आयो, हुजूर जे करे बची विया। सखर शिकारपुर में, कराची लाल दाणे जे गंदाद में नबी से काथो अचे त इहे तकलीफ़ खां बचण, इहे अज़ाब परेशान खां बचण। तॾहिं त क़ुरान को फरमाए वमा कान अल्लाह मुअज़्ज़िबहुम वहुम यस्तग़फिरून। हुजूर सां वाइदो कयो, ओ मुंहिंजा दिल पर नबी ॿिन सूरतुनि में अज़ाब न कंदुमि। हिकु जाते आमिना जा लाल अरबी मोहम्मद तूं उते भी अज़ाब न कंदुमि। पोइ जेके तुंहिंजा उम्मती कलमे वारा इस्तग़फ़ार कंदा, तौबा कंदा, बस वधीक मुनासिब न आहे। असांजा वरड़ा मौजूद आहिनि, अल्लाह संदन जो सायो ता देर ताईं असांजे मथां सलामत रखे। अल्लाह साईं बुजुर्गनि आलिमनि जी उमिरि में बरकत फरमाए, जेको चयो क़बूल फरमाए। अल्लाह साईं इन प्रोग्राम खे ॻोठ वारनि जे लाइ, इलाइक़े वारनि जे लाइ, तमामु मुस्लमान मोहन ऐं जीअरनि जे लाइ बख़्शिश निजात जो ज़रियो बणाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।